तमाम प्रेस वारनि दोस्तन जो शुक्रगुज़ार आहियां जो शॉर्ट नोटिस ते हिते आया आहिनि। अॼु इरीगेशन डिपार्टमेंट के हवाले से तव्हां सभिनी खे ख़बर आहे त पेडी क्रॉप जो जेको आहे राइट बैंक जेको आहे असांजो लाड़काना डिवीज़न हुजे, सखर डिवीज़न वेंदे दादू डिस्ट्रिक्ट सॼो इहो पेडी क्रॉप जो हब आहे। उते पानी जी मुख़्तलिफ़ जायुनि ते किराए पई अचे त माण्हुनि खे पाणी पीअण जे लाइ कोन्हे। उहो जोही हुजे, भान सईदाबाद हुजे, वारह हुजे, कुबो सईद खान हुजे, अहिड़े तरीक़े सां नसीराबाद जा कुझु एरिया यानी किराया असांखे। ऐं मां इन सिलसिले में टियों ॾींहुं जोही बि पाण वियो हुउमि। उते पंहिंजो सुप्रिंटेंडेंट इंजीनियर खे उन ते रिपोर्ट करायोसीं बिकॉज ऑफ पुअर सुपरविजन जे करे। उते हिकिड़ो सुठो ऑफिसर लॻायो आहे, टीम खे टाइम ॾिनो अथमि। 15 अगस्त ते वरी मां उते वरी वापसि वञा थो। अहिड़े तरीक़े सां सॼी सिंध जे जिथे बि आबादगारनि जो मां अॻ में बि अपील कई त जिथे बि असां हथुल इम्कान कोशिशि कंदासीं त मिसमैनेजमेंट जेका आहे उहा प्रॉब्लम न, ऑफिसर जेके इरीगेशन वारा मिसमैनेजमेंट में किथे कोई असांखे आयो मुलविस पायो वियो त हितां जो मां जोई में बि इहो ई सिलसिलो कयो। AC जेको आहे रिपोर्ट कई त मां उन जे लाइ सस्पेंशन जे लाइ, छो जो 19 ग्रेड जो ऑफिसर हो, मां चीफ सेक्रेटरी खे नोट मोकिलियो आहे त इनखे सस्पेंड बि कयो वञे। तो इहो जोई वारे सुप्रिंटेंडेंट इंजीनियर खे मां सस्पेंड करण जो डिपार्टमेंट जे तरफ़ां असां रिकमेंडेशन मोकिली आहे त उनखे सस्पेंड कयो वञे। ऐं अॼु जेका मीटिंग आहे उन में असां कुझु फ़ैसिला कया आहिनि त 2 टाइप जी असां स्ट्रेटेजी था ठाहियूं, छो जो प्रॉब्लम क्रॉनिक प्रॉब्लम आहिनि कुझु पुराणा। हिकिड़ा इमीडिएट रिलीफ त जिते जिते पाणी जो यानी तकिड़ो जेको आहे असां पुॼाए सघूं जिते पाणी पीअण जो, त असां उहा कोशिशि कयूं था। ॿियो लॉन्ग टाइम उन जेको इंस्टेंट रिलीफ में जेको असां तकिड़ो रिलीफ था उन में असां सोचियो आहे, मां सॼी चीफ इंजीनियर सिंध जे सभिनी चीफ इंजीनियरनि जी हिकिड़ी कमेटी ठाही आहे त उहा कमेटी जेका आहे फ़ैसिलो कंदी त LBOD ऐं RBOD में लिफ्ट मशीनूं हणी जेके टेल वारा असांजा एरिया आहिनि उन्हनि खे जल्दी फीड करे सघूं। पोइ असां वटि 3 ऑप्शन आहिनि, डीज़ल इंजन, सोलर सिस्टम, इलेक्ट्रिसिटी। त जिते जिते असांखे जेको असांखे डूएबल लॻो असां उहो उते उन तरीक़े सां असां कोशिशि कंदासीं। या जेकॾहिं इहा असांजी एक्सरसाइज जेकॾहिं असां LBOD ऐं RBOD में असांजी चीफ इंजीनियर रिकमेंडेशन ॾींदा त आया इहा सूटेबल आहे या न आहे, उहा सॼी इहा कमेटी असांखे इमीडिएट रिपोर्ट ॾींदी ऐं उन ते असां कमु कंदासीं। डेफिनेटली फंड्स जा प्रॉब्लम कोरोना जे करे इरीगेशन डिपार्टमेंट सॼो सिंध जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत जी नाअहली जे करे फंड्स जा प्रॉब्लम जेके आहिनि सिर्फ़ु सिंध न पर 4 सूबा बल्कि पंहिंजे गिलगित बल्तिस्तान सूबे